कराची में शहीद जान मोहम्मद महर के कातिलन की गिरफ्तारी लाइ सहाफ़ी तंज़ीमन पारां एहतजाज किया हुयो। एहतजाजी धरणे में सिंध के मुख़्तलिफ़ शहरन खां सहाफ़िन पारां वॾे अंग में शिरकत कई। प्रेस क्लब ते थियल एहतजाज सीएम हाउस मार्च करण खां अॻु निगरान सूबाई वज़ीर दाख़िला हारिस नवाज़ पहुची सहाफ़िन जा मुतालबा मंज़ूर करण जो ऐलान किया। धरणे में शरीक सहाफ़िन एसएस न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूद हिन महिल ताईं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नाहिनि कया विया। गादिया वारे शहर उन शहर में बीठा आहियूं जिते मनहाज बरना साहब सहाफ़ियुनि जे अॻुवान हिकु तवील जिदोजहद हलाई हुई इज़हार राह जे आज़ादीअ जे लाइ। असांजो ॿियो पंधु इस्लामाबाद जो आहे ऐं इस्लामाबाद खां वापसि थी घर न वेंदासीं। कहिड़ो वॾो मुतालबो करे छॾियोसीं जो रियासत मजबूर थी पई आहे ऐं नथी पूरो करे सघे। तव्हां ई त चयो आहे, हुकूमत चयो आहे, आइन थो चए त पाकिस्तान जे हर शहरीअ जो खे तहफ़ुज़ जो उनजी जान खे। असांजो हिकिड़ो साथी क़तल थियो आहे विच शहर में। इस्लामाबाद खां पोइ हज़ारनि जे तइदाद में सिंध जा माण्हू ऐं न्याणियूं उन पासे पंधु कंदा जिथे कातिल वेठा आहिनि। ही जेको जान मोहम्मद जो केस आहे इन में जेसी ताईं समूरा कातिल उन्हनि जा सहूलतकार बछ ॾियण वारा रेकी करण वारा जासूसी करण वारा चुगलिन हणण वारा ऐं उहे जिन रिमोट ते हिन खे मारायो आहे, जिन हिन खे सोपारी हिन जी ॾिनी आहे, जिन हिन जो टारगेट किलिंग कराई आहे, उन्हनि सभिनी खे गिरफ़्तार करे उन्हनि सभिनी खे केफ़र किरदार ते पहुचायो वञे। शहीद जान मोहम्मद महर समूरी सिंध लाइ लिखियो, सिंध जे हक़नि लाइ लिखियो, उनखे सरेआम सखर में क़तल कयो आहे। 3 हफ़्तनि खां वधीक वक़्तु गुज़रंदो पियो वञे पर कातिलनि खे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नथो कयो वञे। कातिल वाखा कया विया आहिनि, उन्हनि जा नाला ॾिना विया आहिनि, एफआईआरूं कयूं वियूं आहिनि। हू कातिल सखर खां 30 किलोमीटर परते दूरी ते रहनि था। उहे रियासत खां इंतज़ामिया खां एतिरा त ॻरा आहिनि, उन्हनि खे केरु सरपरस्ती पियो करे, उन्हनि जी केरु लिखवराई पियो करे, उन्हनि खे वाखो कयो वञे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। असां ख़ामोश थी करे कोन वेंदासीं। ही अॼु जेकी बि हिते जेको एहतजाज आहे, मुज़ाहिरो आहे, पूरी सिंध हिते गॾिजी आहे ऐं असां इहो हिकिड़ो मैसेज पास करायूं पिया त असां पंहिंजे शहीदनि खे विसारियो न आहे। असां उन्हनि जे जेको आहे खून जो हर जगह ते हिसाब वठंदासीं। जेकॾहिं उन जे ख़िलाफ़ को आवाज़ उथारे थो, उन जे ख़िलाफ़ का जदोजहद थिए थी, उन जे ख़िलाफ़ किथां का कूक निकिरे थी त पोइ रियासत ऐं हिन मुल्क जा जेके करप्ट हुक्मरान उनखे टारगेट कनि था। शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल बि उन सिलसिले जी कड़ी आहे। बिल्कुलु सभु सहाफ़ी सरापा एहतजाज आहियूं असां, न फ़क़ति सहाफ़ी सरापा एहतजाज आहियूं, कलम धणी सभु एहतजाज, शाइर अदीब अदबी संघ समूरा जेके इदारा जेके असांजा आहिनि, कलम धणियूं सभु हिते मौजूदु आहिनि। हिकु ई मुतालबो आहे शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कयो।